नाज़रीन असां मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब ते जिते सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन पारां शागिर्द यूनियन जी बहाली लाइ एहतजाज कयो पियो वञे। हिते मौजूद शागिर्दनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाकिस्तान की तारीख़ में शागिर्द सियासत जो वॾो हिकिड़ो अहम किरदारु रहियो आहे। उन अहम किरदार के बंदि कयो वियो आहे। हाणे पाकिस्तान जे इदारनि में तइलीमी इदारनि में उते हिरासमेंट जो माहौल पैदा कयो वियो आहे। हाणे तव्हां सम्झो था जिते हिरासमेंट हूंदो उते यकीनन लीडर न ग़ुलाम पैदा थींदा। असीं इन ग़ुलामी खां निजात चाहियूं था। जेके भी इशूज़ आहिनि कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ जे अंदरि मुकमल तौर ते तुलबा यूनियन हूंदी त उन इशूज़ खे हाईलाइट कंदी ऐं उनखे हल करण जे लाइ भरपूर कोशिशि कंदी। सिक्योरिटी फोर्सिस यूनिवर्सिटी जे अंदरि असांखे न खपनि। जमहूरी दौर में भी असांजे शागिर्दनि जे मथां पाबंदी आहे। यूनिवर्सिटियुनि में सियासत नथा करे सघनि। हिकिड़ो ई मुतालबो आहे त शागिर्दनि जी यूनियन खे फौरी तौर बहाल करे ऐं उन्हनि जे मथां गैर आइनी यूनिवर्सिटियुनि जे अंदरि जेके पाबंदियूं आहिनि उहे हटाई वञनि। स्टूडेंट यूनियन जी बहाली जो कि असांजे हर माना जेके भी विंग आहिनि या जेके भी आहिनि प्रोफेसर यूनियन आहे, गार्ड यूनियन तक आहे, पर असांजी स्टूडेंट यूनियन न आहे। हर अदारे में हर चीज़ का हर बंदे का अपना अपना यूनियन होता है। एक बेल्ट लगा सिर्फ स्टूडेंट से होता है। हम चाहते हैं कि तलबा की बहाली की जाए ताकि हम अपने राइट्स के लिए लड़ सकें। पाकिस्तान पीपल्स पार्टी की सूबाई हुकूमत और ख़ास तौर पर सिंध असम्बली जो है ये जो हमारे पीपल्स पार्टी के अरकान है इनको सपोर्ट करेंगे, इनके बिल को सपोर्ट करेंगे और हम वफाकी हुकूमत से मुतालबा करेंगे कि फौरी तौर पर बिल पास करके पूरे पाकिस्तान पे तुलबा तंजीमों में से पाबंदी हटाई जाए। तुलबा यूनियन को बहाल किया जाए ताकि वो अपनी एक्टिविटी शुरू कर सके। हिते मौजूद शागिर्दनि पीपल्स पार्टी के अगवान जो इहो चवणु हो तो वफाकी सरकार फौरी तौर ते शागिर्द यूनियन के बहाल करे। कैमरामैन जावेद जॉन सां गॾु रज़ा कासी, अवामी आवाज़ TV कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।